ज़माने में माण्हू हूअं ई न आयो आहे। हर माण्हूअ वटि को न को मक़सदु, का मंज़िल ज़रूरु आहे। हिकिड़ा माण्हू रुॻो सधूं कंदा आहिनि, रुॻो रिथाऊं रिथींदा आहिनि, पर उन्हनि ते अमल करण जो वक़्तु कॾहिं बि कोन ईंदो आहे। ऐं हिकिड़ा माण्हू उहे हूंदा आहिनि जेके जहिड़े तहिड़े हाल से पंहिंजी मंज़िल ॾांहुं पुरंदा आहिनि ऐं हिकु न हिकु ॾींहुं पंहिंजी मंज़िल ते पुॼंदा आहिनि। रुॻो रिथाऊं रिथणु ऐं सधूं करणु मंज़िल ते न पुॼाईंदो आहे, पर मंज़िल ते पुॼाईंदो आहे पंधु, अमल जेको कबो आहे त पोइ मंज़िल ते पहुची वञिबो आहे। इन सिलसिले में लतीफ़ साईं ससुईअ खे मुख़ातिब थी चयो त हेज न हूंदो जन से कीअं विंदुर वेंदियूं। हेज यानी अंदर जो इश्क़ मुहबत हुज जंहिंखे न हूंदी, इहो कीअं मुमकिन आहे त उहो विंदुर यानी महबूबनि जे पेचरे ते वञे। विंदुर जबल जो इलाइक़ो आहे जंहिं इलाइक़े सां ससुईअ जा ॾेर पुन्नुअ खे खणी विया हुआ। इहो विंदुर जो इलाइक़ो आहे जंहिंखे अलामती माना में हिते कतब आणींदे लतीफ़ साईं चवे त हेज न हूंदो जन से कीअं विंदुर वेंदियूं। जिन खे हेज दिलियूं हुज न हूंदी, अंदर जो इश्क़ मुहबत न हूंदी, उहे कीअं वेंदियूं विंदुर। वेहो विच रहनि सह सह सधुनि वारियूं। विच में वेहो रहनि उहे जेके ठलियूं सखणियूं सधूं कनि था। उहे जेके सधूं कंदड़ आहिनि से विच में वेहो रहनि, थकिजो पवनि, उन्हनि लाइ उज़र घणा आहिनि न वञण जा। साॻीअ रीति वरी सुहिणीअ में लतीफ़ साईं चयो त कंधीअ बियूं केतिरियूं साहड़ साहड़ कनि। कंधीअ ते यानी किनारे ते बीठियूं आहिनि ऐं साहड़ साहड़ यानी पंहिंजी मंज़िल या मेहार मेहार पियूं कनि। कनी सांघो साह जो के घोरियसि चयो गिड़नि। किन खे पंहिंजे साह जी आहे, जान जी अथनि, दरिया में गिड़बो, ॿुॾी वञिबो, फौत थी वञिबो, मरी वञिबो, तबाह बर्बाद थी वञिबो। ज़माने जो दरिया ईअं आहे। पर के घोरियसि चयो गिड़नि, के चवनि थियूं त जेकर मौस त ॼण महबूब तां क़ुर्बान थी वियसि। साहड़ संदो तन घाघाए घिड़नि जे, जेके ओन उल्को छॾे ऐं घिड़ी पवनि पंहिंजी मंज़िल ते नज़र रखी। साहड़ उन्हनि जो हूंदो आहे। मंज़िल उन्हनि खे मिलंदी आहे जेके बिना कंहिं उज़र जे, बिना कंहिं साईअ जे मुसलसल सफ़र कनि, उहे मंज़िल माणींदा आहिनि। हेज न हूंदो जन से कीअं विंदुर वेंदियूं। वेहो विच रहनि सह सह सधुनि वारियूं।